ठीक है ओके। अच्छा एक दफ़ा वापसी रिपीट कर दम, गौर सा बुझ जाऊँ, ठीक है। माना थोड़ो तेज़ पढ़ दम, पर जाते विश्राम लगदा पाण रुकदम, पुता उहे विश्राम पाण नोट डाउन कर जाऊँ, सही है। मां माना पढ़दम मां, ता सिर्फ नोट करो, सही है। एक ओंकार सतनाम करता पुरख निरभव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप। आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सोचै सोच न होवई जे सोची लखवार। चुपै चुप न होवई जे लाए रहा लिवतार। भुखियाँ भुख न उतरी जे बन्ना पुरियाँ पार। सह सियाणपा लख होए तां इक न चलै नाल। किव सचियारा होइए किव कूड़ै टुटै पाल। हुक्म रजाई चलना नानक लिखिया नाल। हुक्मी होवन आकार हुक्म न कहया जाई। हुक्मी होवन जी हुक्म मिलै वड्याई। हुक्मी उत्तम नीच हुक्म लिख दुख सुख पाइएं। एक ना हुक्मी बख्शीश एक हुक्मी सदा पवाइएं। हुक्म अंदर सबको बाहर हुक्म न कोए। नानक हुक्म जे बुझै ताहों मैं कह न कोए। क्लियर। थर्ड पौड़ी इंदिया। हालांकि पहली पौड़ी बी पौड़ी में कुछ भी शयूं आहिनि। हाणे कॉपीज़ तव्हां सभिनी वटि न आहिनि। अगरि कॉपीज़ तव्हां खणी अचो हा बाक़ाइदा मां तव्हांखे हर पौड़ी लिखाए करे उनमें सिंबल्स लॻवावा आहियां कि कहिड़ी पंक्ति जेको आहे कीअं तरीक़े सां उच्चारण कई थी वञे। मिसाल जे तौर ते पाण किव सचियारा वारी पढ़ंदा आहियूं न, किव सचियारा होइए किव कूड़ै टुटै पाल। सही है। हिन पंक्ति को बाद समझो लगता है क्वेश्चन मार्क। ये क्वेश्चन मार्क असांखे समझाइण लाइ कि इहा पंक्ति सवाल आहे। यो क्वेश्चन मार्क असांखे समझाइण लाइ कि इहा पंक्ति सवाल आहे और सवाल जे सेंस में सवाल जे पर्सपेक्टिव में ही असां इन पंक्ति के पढ़ंदासीं। किव सचियारा होई है किव कूड़े टुटे पाल। आखिर कीअं सचारो थियो वञे और कीअं कूड़ जी कंध टुटे। ठीक है। नानक कंदो आहे जीअं नानक को बाद पाण सिंबल लगाए सघंदा आहियूं। समझण जी हद तक उते सिंबल लगाए छॾंदासीं कि इहो नानक पुकार आहे। नानक हुक्म जे बुझे नानक लिखिया नाल। सही आहे। पोइ ख़ैर पाण समझो कॉपीस न खणी आया पर ये नोट डाउन करो या पोइ जेको आहे तव्हांखे इहे सॼियूं शयूं मिलंदियूं ज्ञानी जगतार सिंह जाचक यूट्यूब ते जिन जो पाठ अपलोडेड आहे सहज पाठ। उते तव्हांखे हर पंक्ति जेकी हले थी उते तव्हांखे सिंबल्स मिलनि था। किथे माइनर विश्राम ॾियणो आहे उते बि सिंबल लॻल आहे। किथे मेजर विश्राम आहे उते बि सिंबल लॻल आहे। किथे पुकार आहे तव्हांखे इहो सिंबल लॻिजी वेंदो। किथे सवाल आहे इहो सिंबल। माइनर लाइ मुंहिंजे ख़्याल सां ईअं आहे। सही तरह यादि न आहे पर शायदि ईअं आहे। जेको पाठ जीअं शुरू थिए थो न उनखां पहले लिखियलु थो ज़रूरी सूचना। उनमें मेंशन थियल थो कहिड़ो सिंबल कंहिंजे लाइ ॿुधायो वञे थो। सही आहे। रुमाल ॾिसी वठिजाऊं या कपिड़ो कोई ॾिसी वठिजाऊं। अच्छा नेक्स्ट पंक्ति माना नेक्स्ट पौड़ी अचे थी पांडे टीजी पौड़ी। ठीक आहे। गावे को ताण। ठीक आहे। होवे किसे ताण। हिक एक करे पहले पढ़ी वठो। 4 पंक्तियों पढ़दासीं तकरीबन। माना गावे को ताण होवे किसे ताण। गावे को दात जाने निशान। गावे को गुण वड्याइयां 4। गावे को विद्या विखम विचार। बस इस ताईं तव्हां पढ़ो।
गावे को तान होवे किससे तान, गावे को दात जाने निशान, गावे को गुण बढ़ियाइयां चार, गावे को विद्या विक्रम विचार। ठीक है सरगम। गावे को तान होवे किसे तान, गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडियाइयां चार, गावे को विद्या विक्रम विचार। उमंग। गावे को तान होवे किसे तान, गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडियाइयां चार, गावे को विद्या विक्रम विचार। गावे को तान होवे किसे तान, गावे को दात जानी निशान, गावे को गुण बढ़ियाइयां चार, गावे को विद्या विक्रम विचार। ॿियो केरु पढ़ंदो? तव्हां पढ़ो। सही आहे। गावे को तान होवे किसे तान, गावे को दात जान निशान, गावे को गुण वडाइयां चार, गावे को विद्या विक्रम विचार। बस एसि ताईं। हाणे तव्हां नोट कंदा सॼा लफ़्ज़ जेके जेके ॿुधायूं। ठीकु आहे लाज़मी। गावे, ठीकु आहे, गावे न गावे दिलावा उच्चारण थींदी। हिन में तव्हांखे थी सघंदो आहे उहे पुरानी उच्चारण जेकी पाण कंदा आहियूं ऐ वारी उहा सुणाई ॾे, पर असल में ववे ते दिलावा लॻे थी, स्वरूप उहो ई उच्चारण ऐ वारो ई थिए थो वै। ठीकु आहे, पर लॻे थो फील थिए थो थोरो घणो। ठीकु आहे। गावे को ताण। अच्छा, को जो मतिलबु आहे हिते कोई। को जो मतिलबु छा आहे? कोई। प्रोनाउन जे रूप में को जेको आहे इस्तेमालु थिए थो। ठीकु आहे। त पहली पंक्ति जेकी अचे थी इन में जेको पाण विश्राम ॾींदासीं ताण खां पोइ ॾींदासीं। ठीकु आहे। गावे को ताण माना कोई रब खे ॻाईंदो आहे ताण, या पोइ ताक़तवर या पोइ बलवान जाणे करे। पर कंहिं वटि एतिरो बल हुजे या कंहिं वटि एतिरी ताक़त हुजे, होवे किसे ताण। किसे किसे ना लावा ना किसे किसे से दिलावा। ठीकु आहे। दिलावा ते प्रैक्टिस कंदा तव्हांखे ॾाढी लाज़मी आहे दिलावा ते प्रैक्टिस। ठीकु आहे। होवे किसे ताण। विश्राम किथे लॻंदो? ताण खां पोइ लॻंदो। गावे को। हाणे जेकी नेक्स्ट पंक्ति अचे थी इन में विश्राम माना स्टॉप जेको आहे को खां बाद लॻंदो। ठीकु आहे। गावे को दात जाणे। इते दिलावा आहे, इते लावा न आहे पढ़णी। इते कई वारी लोग लावा उच्चार करे वेंदा आहिनि। गावे को दात जाणे। जाणे न जाणे। ठीकु आहे। गावे को दात जाणे निशान। निशान निशान बि न, निशान बि न। ठीकु आहे। नन्नो बि न पढ़ंदासीं। आख़िर में राणो लॻल आहे, राणो उच्चार कंदासीं और नन्हे ते ॿियारी या स जेको आहे श जे स्वरूप में उच्चार थींदो। निशान। ठीकु आहे। श ज़ वारा पूरा हिकिड़ा कॉन्सेप्ट आहिनि कि छो जेको आहे श ज़ वारा गुरबाणी में माना इहे अखर इस्तेमालु न थींदा आहिनि। ठीकु आहे। और जेको अगरि पढ़ूं था त छो पढ़ूं था, इन जो पूरो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। ख़ैर, गावे को दात जाणे निशान माना कोई ॻाईंदो आहे रब जी दात खे हिकिड़ी निशानी ॼाणे करे। ठीकु आहे। गावे को दात जाणे निशान। गावे को खां बाद स्टॉप और को फील बि अचे। को प्रोनाउन लाइ इस्तेमालु थिए थो न, पोइ फील बि अचे। गावे को माना कोई। को ते प्रेशर ईंदो। ठीकु आहे। गावे को गुण वॾियाइयां चार। गुण वॾियाइयां चार। वॾियाइयां वॾियाइया न वॾियाइयां। हाँ, बिंदी उच्चारण कंदासीं, नासकी पढ़ंदासीं। ठीकु आहे। गावे को गुण वॾियाइयां चार। गावे को विद्या विखम विचार। जिथे नाउन अचनि था अलॻि अलॻि करे पढ़ो। जीअं गावे को गुण वॾियाइयां पढ़ियोसीं गॾु, चार थोरो सो अलॻि पढ़ियोसीं। गावे को गुण वॾियाइयां चार। गावे को ते वापसी स्टॉप माना थोरो सो को लॻे कि भाई प्रोनाउन लाइ इस्तेमालु थिए थो। गावे को विद्या विखम विचार। विचार। ठीकु आहे। विचार न विचार। विद्या विचार विचार। ठीकु आहे। ॿियारी लॻल आहे। गावे को साज करे। करे लावा अचे थी हाणे। गावे को साज करे तन खे। ठीकु आहे। नोट कंदा वञो अगरि लावा मिस करे वठां मां। करे करे
तन खे। गावे को जी ॿियारी थोड़ी लॉन्ग उच्चारण थींदी, एड़े खे उच्चारण न कंदासीं, ठीकु आहे। गावे को जी ले ले ना ले फिर दे, गावे को जी ले फिर दे। अच्छा हिते हाय सियारी न आहे लॻल न, हाय मुक्ता स्वरूप आहे न, ठीकु आहे। गावे को जी ले फिर दे, गावे को जापे दिसे दूर, ठीक है। गावे को जापे ना जापे, दिसे ना दिसे, हाँ सही है, हाँ जापे ना जापे, हाँ दूर। गावे को वेखे हादरा हदूर, हादरा हदूर। हादरा भी चई सघंदा आहियूं, ग़लति न थींदो, ठीकु आहे, छोकी हाज़रा उहो लफ़्ज़ उन मुंहुं अचे थो, हादरा बि ग़लति न थींदो, हादरा बि ग़लति न थींदो, ॿई इस्तेमालु थींदा आहिनि लफ़्ज़, ठीकु आहे। गावे को वेखे हादरा हदूर, गावे को बल्कि कथना कथना कथना, ठीकु आहे। ना ते प्रेशर ईंदो नॉर्मल, हाँ प्रेशर ईंदो। कथना ना बल्कि नासकी में भी अची वेंदो, ठीकु आहे, हल्को सो। कथना कथी न आवे तोट, कथना कथी, कथी नासकी में अची वेंदो, कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी, हे भी नासकी में अची वेंदो, कथी, ठीकु आहे। कथ कथ कथी। अच्छा ये जेके लफ़्ज़ उच्चार इस्तेमालु थियनि था न, इन ते सियारी लॻल आहे न विच में, जेतिरो मूंखे यादि अचे थो, ईअं आहे न, कथ ते आहे न, हे अदक सां गॾु उच्चारण थींदव। अदक सम्झो था, थ ते प्रेशर अची वेंदो अदक सां गॾु। अदक जो मतिलबु छा, अदक जंहिं बि अखर जे मथां इस्तेमालु थी वेंदी, उनखां जेको नेक्स्ट अखर हूंदो उहो प्रेशराइज़ थी वेंदो, ठीकु आहे। कथ कथ कथी, कोटी कोट कोट, ठीकु आहे। वापसी कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी, कोटी कोट कोट। हाँ नेक्स्ट लेटर ते मेन लेटर जेको हूंदो आहे उन ते बि हल्को सो प्रेशर अची वेंदो आहे, छोको उतो जेको आहे न आवाज़ पिक थींदी आहे। चत्र, हाँ बिल्कुलु, तते और ररे ॿिन्हिनि ते लॻिजी वेंदो आहे न। च खां शुरू थींदो आहे प्रेशर, असुलु लॻंदो त ररे ते आहे। उहो अखर, उहो शब्द चओ, उहो लफ़्ज़ चओ, बिना अदक जे उच्चारण बि न थींदो। चत्र चक्रवर्ती, ठीकु आहे। जीअं लख आहे, लख बिना जेको आहे अदक जो उच्चारण ई न थींदो, हमेशह अदक सां गॾु ई उच्चारण थींदो आहे। लख अदक ईंदी आहे, बिल्कुलु। कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी, कोटी कोट कोट, कोटी कोट कोट। अॻिते देंदा दे लेंदे थक पाहें, ॿुधो ॿुधी वठो हिकु दफ़ा। देंदा दे लावा, ददे ते लावा, लेंदे ते दिलावा लॻल आहे, ठीकु आहे। देंदा दे ददे लावा, अहिड़ी सियारी अचे थी हिते, ईअं ई आहे न, ईअं अचे थो न लफ़्ज़, सिर्फ़ु ददे लावा आहे। अच्छा, देंदा दे लेंदे, ठीकु आहे। उहा ई ॻाल्हि बिंदी छो नथी लॻे, सम्झी करे लफ़्ज़ उच्चारण करूं था। हिकु शइ बिंदी जेको आहे प्रचलित न हुई लिखत स्वरूप में, ठीकु आहे। ॿ ॻाल्हियूं पाण जे ज़हन में रखो। देंदा दे लेंदे थक पाहें, जुगां जुगंतर खाई खाएं, खाहें खाही खाहें, खावी ना खाही, खाही खाहें। हुक्मी हुक्म चलाए राह, वे परवाह,
राहो ना वे परवाहो ना, ये लफ्ज़ अगर राहो वे परवाहो पढ़दासीं ये बहुवचन थी वेंदा। ठीक है, देंदा दे लैंदे थक, देंदा दे भी अचे थी, लैंदे ते भी अचे थी। ठीक है, पाहें ते भी अचे थी। मां लिखवावां तो ये सॼा लफ्ज़ लिखवावां तो जुगा जुगंतर, जुगा जुगंतर, खाही खाहें, खाहें, खावी ना खाही खाहें, हुक्मी हुक्म चलाए राह, नानक विगसै वे परवा। लफ्ज़ केड़ा केड़ा अचन था नासकी? पहले सबको पहले अचे तो गावे को ताण होवे किसै ताण, गावे को दात जाने निशान, निशान पहले अचे तो जिनके श जे स्वरूप में उच्चारण करूँ था। गुण वड्याइयां अचे तो वड्याइयां, वड्याइयां अचे तो ठीक है। हाँ, गुण वड्याइयां चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तन खे, गावे को जी, हिनखे जी पढ़दा से ठीक है, अहिड़ो उच्चारण न थींदो। जी लय फिर दे, लय पढ़दा से ठीक है, लेना। गावे को जापे दिससे दूर, गावे को वेखे हादरा भी पढ़ी सकता हूँ, हादरा भी पढ़ी सकता हूँ, ॿई ओके आहे, छोकी हाज़रा लफ्ज़ इस्तेमाल थींदो आहे रिस्पेक्ट। जीअं पढ़ंदा हूं ना, सज्जन सच्चा पातशाह सिर शाहां, ठीक है, शाह ना सिर शाहां, ठीक है, ईअं हादरा पढ़ी सघंदा हूं। अच्छा, वेखे हादरा हदुर, उनखां पोइ कथना थी वेंदो उच्चारण। हिते बि सम्झो, हिते बि नने ते हाओ उच्चारण थिए थो, इन जे करे ननो जेको आहे प्रेशराइज़ थी थो वञे। कथना न, कथना कथी, कथना कथी, कथना बियो, कथना कथी इहो न थींदो, कथी इहो वारो उच्चारण न थींदो। नेक्स्ट जेको अचे थो न, इहो कथी पढ़ियो वेंदो सिर्फ़ु, ठीकु आहे। पहलो वारो कथी पढ़ियो वेंदो, कथना कथी। डिफरेंस आहे, सिंगुलर प्लूरल जो आहे, मुंहिंजे ख़्याल सां डिफरेंस आहे। गुरबाणी जी एप्लीकेशन आहे, ॾेखारो। जितरो याद अचे तो। कथना कथी, हाँ ना। हाँ ॾिसो, पहली जेकी पंक्ति अचे थी न, कथना कथी, पहले ॻाल्हि थिए थी कथना करण वारे जी, जेके कथायूं कंदा आहिनि, जेके रब जी वीचार कंदा आहिनि, कथना कई सारे ॻाल्हि कथन करनि था, कथी अची वियो, ठीकु आहे। कथना खोड़ अची विया, कथा करनि था, कथना कथी न आवे तोट, हे सिंगुलर में अचे थो, ठीकु आहे। कथ कथ कथी, हाणे हे प्लूरल थी वियो, छोकी करदा वञनि था कथन। कथ कथ कथी, कोटी कोट कोट, ये कोटी पढ़ियो वेंदो, कोटी कोट कोट, ठीकु आहे। आयो डिफरेंस समझ आयो। कथना कथना कारण जी ॻाल्हि थिए थी, कथी कथन करनि था उहे, सिंगुलर अची वियो। कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, ठीकु आहे। फर्स्ट वारो सिंपल आहे, सेकेंड वारे ते ईअं बेशक पांडे तव्हांजे त पूरो जेको आहे लिखियलु हूंदो, नज़र अचे थो, सही आहे। सेकेंड वारे ते कथी पढ़ंदासीं, कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट। देंदा देंदा देस जीअं लिखियल आहे उअं ई पढ़ंदासीं लावां सां। लावां सां ॿुधाइण लाइ मां दे जी उच्चारण त इंग्लिश में लिखांव थो। दे द न, देंदा देंदा दे द न,
देंदा दे लैंदे। हिते लावा जेको आहे दिलावा स्वरूप में अचे थी लैंदे, ईअं लिखियल आहे न, ॾिसी वठो हिते ॾिसो गॾु वारे मोबाइल में। हाँ अदक माना सिर्फ़ु एतिरो यादि रखो, थ जेको आहे प्रेशर सां उच्चारण थिए थो। कथना कथीना आवे तोट, कथ कथ कथी, कोटी कोट कोट। हाँ बिल्कुल लफ्ज़ प्रेशर थी करे उच्चारण थिए थो। नॉर्मली जेको उच्चारण करूं था उनमें प्रेशर लगे तो। कथ कथ कथी, कोटी कोट कोट, ठीक है। देंदा दे लैंदे, आई सही लगे हुए बेशक आई लिखो, वाई सही लगे हुए वाई लिखो, लैंदे। थक थक भी जेको आहे प्रेशर सां, थक कीअं लिखियल आहे, सियारी आहे छा आहे विच में, सियारी आहे न। थक पाहे बिंदी सां, जुगा जुगंतर, खाही खाहें, हुक्मी हुक्म चलाए राह, नानक विगसय वे परवाह, वे परवाहो ना राहो ना। रीज़न ख़बर है, राहो छोना वे परवाहो छोना, तकरीबन तान है पढ़ी, बाकी सब नहीं पढ़ी आहे। तव्हांखे मां क्लियर करे छॾां थो, राहो वे परवाहो पढ़ंदासीं, इहे लफ़्ज़ प्लूरल थी वेंदा आहिनि। जीअं बाक़ी लफ़्ज़नि सां आख़िर में पाण औंकुड़ न पढ़ंदा आहियूं, सतनाम सां गॾु औंकुड़ न पढ़ी, पुरख सां गॾु न पढ़ी, जेके बि लफ़्ज़ गुरबाणी में इस्तेमालु थियनि था, ठीकु आहे, उन्हनि सां गॾु औंकुड़ लॻण जी वजह और इन्हनि सां गॾु औंकुड़ लॻण जी वजह सेम आहे। जीअं बाक़ी लफ़्ज़नि सां नथा पढ़ूं, पोइ हिते बि न पढ़ंदासीं, राह वे परवाह पढ़ंदासीं। और जेको आहे अगरि हिन सां गॾु औंकुड़ उच्चार कयूं था त इहे प्लूरल थी वेंदा आहिनि। सही आहे, लफ़्ज़ नोट कयासीं, ठीकु आहे। कल मां कीअं सम्झायो हुयो नोट कि भाई तव्हां पौड़ियूं लिखी अचो और पंहिंजी सम्झो हिकिड़ी जपजी साहिब हैंड रिटन लिखो, हुन में कोशिशि करो पोइ पढ़ो, छोकी हुन में तव्हांजे लफ़्ज़ मैंशन हूंदा, शुद्ध उच्चारण लिखियलु हूंदा, कॉमा स्पेस ॾिनल हूंदो, ठीकु आहे, विश्राम लॻल हूंदा, तव्हांखे ईज़ी थींदो पढ़ण में। केरु पढ़ंदो? उल्टो शुरू करो था, तनवीर। गावे को तान होवे जिसे तान, गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडियाइया चार, गुण वडियाइया गुण वडियाइया चार, गावे को विद्या विखम विचार, विचार गावे विचार, गावे को साज, गावे को साज करे करे लावा है ना, तन खे खे लावा दिलावा ना, गावे को साज करे तन खे, वापसी पढ़ो, गावे को साज करे तन, दिलावा छो अचे थी, करे करे लाइट खणी वनो, आवाज़ के पोइ तो खणी वनो, करे गावे को साज करे तन, करे करे गावे को साज करे तन, हाँ सही है, ठीक है। गावे को साज करे तन, गावे को जी ले फिर दे, ठीक है। गावे को चापे जिससे दूर, गावे को वेखे हादरा हदूर, कथना कथी न आवे तोड़, कथ कथ कथी कोटि कोट कोट, देंदा दे लेदे तक पाए, देंदा दे लेंदे थक पाए, पाहे पाहे, देंदा दे लेंदे थक पाहे, पाहे जुगा याद रखो जुगा का दियो,
हिंते भी अदा कचे थी जुगा जुगंतर खाहें हुक्म चलाए राह राह राहन हुक्मी हुक्म चलाए राह 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 पढ़ो बस उनमें हाँ उच्चारण थी हुआ हुक्मी हुक्म चलाए राह हाँ ओके नानक विकसे परवा ठीक है केर पढ़ दो बियो पारस गावे को तान होवे किसे तान गावे को दात जानी निशान गावे को गुण विद्या चार गावे को विद्या विखम विचार। को तां जो कन्नड़ों में उच्चारण थे तो कहो ना को को गावे को को गावे को सही है गावे को साज करे तन खे करे करे लावाए दिलावाए लावा करे माँ गलत तो ना तो जवान है सही है पोइ लावा दिलावा में ही हो मिस्टेक कर हाँ ने ये तो ॻाल्हि आहे दिलावा असां एतिरी टाइम पढ़ी आहे हाणे लावा जो मिस्टेक कंदासीं प्रैक्टिस नहीं थे थी ना बुस्मनी साल में भी ये थोड़ा काफी वर्ड से अचन पिया अना बीजे ना वही थोड़ा कोशिश करे मां अचान कर करे सही आहे पुराना दिया ने जल्दी से बड़ी क्षेत्र टाइम लगो माना जो समझ न पियो ना माना अभी काफी सही का अच्छा जपजी साहिब पाठ अॼु सभिनी कयो हूंदो केतिरो टाइम लॻो वे कल माना कल कैसे कर से ना अच्छा कल बाद में कयो वे सिलो वाला वाली इतने स्पीड सा पढ़ंदा ना सिलो वाला वाली मैंने 5 किलो ही ले जाया 5 मिनट चलो अञा बि घटि आहे अञा बि घटि आहे वरी क्लियर किया बंदी हो जा वधिक जी ले फिर ले गावे दे 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 हाँ गावे को सही है सही आहे गावे को जापे दिसे दूर गावे को वेखे हाजरा हदूर कथना कथी न आवे तोड़ कथ कथ कथी कोठी तोड़ कथ कथ एक सेकंड कथ कथ कथी ठीक आहे कोटी कोट कोट सही आहे न देंदा दे देंदा दे ठीक आहे देंदा दे लेंदे देंदा दे 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 दया ना दे देंदा दे दे लेंदे पार देंदा दे लेंदे वापसी वापसी देंदा दे देंदा दे 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 देंदा दे दे देंदा दे दया ना दे दे हाँ दे देंदा दे सही आहे देंदा दे देंदा 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 मूंखे बुलाए छॾियो देंदा दे देंदा दे देंदा दे दे लेंदे ठीक आहे पार पाहें आहें जुगा 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 जुगंतर खाई खाए हुक्मी हुक्म हुक्म चलाए हुक्मी हुक्म चलाए राह नानक विकसे वे पर नानक विकसे वे पर चलो कोयटा वारा पढ़न उमंग उमंग सरगम केर पढ़दी सरगम पढ़े उमंग जी पोइ उच्चारण हो गया गावे को तान होवे किसे तान गावे को दात जाने निशान ना कथी न आवे तोड़ कथ कथ कथी कथ कथ कथी कोटि कोट कोट देती वापसी कथना को पढ़ो कथना कथी न आवे तोड़ कथ 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 कथी कोटि कोट कोट देंदा दे ले दे देंदा दे लेंदे वापसी देंदा को देंदा दे ले वापसी देंदा को देंदा देंदा ना देंदा लावाए देंदा 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 दे लेंदे थक पाए वापसी देंदा दे देना देंदा दे हाँ सही है देंदा दे लेंदे थक पाए पाहें जुगा 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 जुगंतर खाई खाए खाएं खाए खाएं खाए खाएं खाई खाए हुक्मी हुक्म चलाए राह राह हुक्मी हुक्म चलाए राह नानक विकसे वे पर अच्छा असां कई बारी इहा पौड़ी जॾहिं सुर में पढ़ंदा आहियूं न पोइ पाण खे लॻंदो आहे की भाई बल्कि पाण खे लॻंदो न आहे असां कई बारी राह खे राह करे वेंदा आहियूं हो कई बारी थी सघंदो आहे पाण खे सम्झ नथी अचे अञा ताईं की भाई उच्चारण असां कीअं करणी आहे कीअं कबी आहे ठीकु आहे लफ़्ज़ जी उच्चारण पोइ मां हिकु दफ़ा सुर में पढ़ी करे तव्हांखे ॾेखारियां थो ठीकु आहे
सुर में कीअं पढ़ंदऊं? जीअं कि कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटि कोट कोट, देंदा दे लैंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाहे, हुक्मी हुक्म चलाए रा, नानक विगसै वे परवाह। राह न पढ़ियो न, वे परवाह भी न पढ़ियो, राह सुणाई भी ॾिनो, माना सुणाई अची वियो माना ॿुधण में, और वे परवाह भी ख़बर पइजी वई। ठीकु आहे, लफ़्ज़ उच्चारण थी वियो, हाउ बिल्कुलु हल्को सो उच्चारण थियो, पर हाउ खे ज़ोरी उच्चारण करण ते जॾहिं नओं राह रुकाव ॾिनो, उहो कन्ना में कन्वर्ट थी वेंदो आहे। ठीकु आहे, या औंकड़ में कन्वर्ट थी वेंदो या कन्ना में कन्वर्ट थी वेंदो। नॉर्मली पढ़णो आहे, हुक्मी हुक्म चलाए राह, नानक विगसै वे परवाह। क्लियर? नेक्स्ट पौड़ी हे सिंह क्लियर आहे? कोई सवाल थर्ड पौड़ी ताईं? अच्छा, भैया इनमें जेको कोट अचे तो उनजो मतलब करोड़ आहे या खीला? इनमें सियारी अचे थी न, करोड़ थी वेंदो कोट। ठीकु आहे। अच्छा, जेकी पहली पौड़ी असां पढ़ीसीं न, उनमें जेको हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो किव, वो ज्ञानी अमृतपाल सिंह जी उच्चारण था उनजी केव ॿुधाइनि था, माना नासकी में ॿुधाइनि था केव, केव सचियारा हुई है। पोइ किव केव ॿई ओके आहिनि, ठीकु आहे, ग़लति न आहिनि, छोकी उहो सवालिया ई पैदा थिए थो, किव बि ओके आहे, केव बि ओके आहे। किवें, हा, उहो उन हिसाब सां बि सही आहे। ठीकु आहे, नोट डाउन करो। हालांकि ज्ञानी अमृतपाल सिंह जी इहा वीचार मां ॿुधी आहे, पर इहा ॿुधायो हुयो? अच्छा, थी सघंदो आहे। ठीकु आहे, न मूंखे बि यादि न, तव्हांखे यादि आहे। चलो ख़ैर, बहरहाल किव किव ॿई ओके आहिनि। ठीकु आहे, और इनमें हाउ लफ़्ज़ चेंज न थींदो आहे पोइ। ठीकु आहे, छोकी कमेंट्स में मैंशन कयो हुयो कंहिं, उन्हनि जी ॻाल्हि बिल्कुलु सही हुई, और रहा जो बि उन्हनि क्लियर कयो हुते कि भाई वो फर्स्ट पर्सन लाइ इस्तेमालु थिए थो। बेशक लेक्चर जो वञी करे कमेंट्स पढ़ी वठिजो। ठीकु आहे, बाक़ाइदा उन्हनि प्रॉपर तरीक़े सां जंहिं बि लिखियो आहे, त उन्हनि प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ी पूरी वीचार ॾिनी आहे पंहिंजी। बहितर ॻाल्हि आहे, तव्हांखे ॻाल्हि कोई सम्झ अचे कि भाई इहा ॻाल्हि ईअं न आहे, बाद में वञी करे तव्हांखो कोई नॉलेज थी वञे, त बेशक मैंशन करे छॾंदा करो, ॿिए जी नॉलेज में इज़ाफ़ो थी वेंदो। ठीकु आहे। अच्छा, साचा साहिब साच नाए, बाख्या भाव अपार, आखें मंगें देह देह, दात करे दातार, फेर के अगै रखिए जित दिसै दरबार, मुँहों के बोलन पोलिए जित सुन तरे प्यार, अमृत वेला सच नाओ वड्याई विचार, कर्मी आवे कपड़ा नदरी मोख द्वार, नानक एवं जानिए सब आपे सचार। वह मैं बताऊँ तो थर्ड पौड़ी में विश्राम, थर्ड पौड़ी में गावे को ताण को बाद विश्राम होवे किसे ताण, ताण को पो। ठीक है, नोट करो था। मैं बुधाऊँ तो वापसी हाँ, एक मिनट नोट करो। लिखो, ताण को बाद अचे तो गावे को ताण, ताण को बाद विश्राम अचियो होवे किसे ताण, गावे को बाद विश्राम, दात जाने निशान, गावे को विश्राम। ठीक है, गुण गावे को गुण वड्याइयां चार, वरी को बाद विश्राम अचे तो विद्या विखम विचार अलग था थी वञनि। ठीक है, गावे को वरी विश्राम अची वियो, साज करे तन खे अलग थी विया, गावे को विश्राम, जी लय फिर दे। ठीक है, जी लय को बाद भी हिकिड़ो लगाए छॾियो, जी लय फिर दे। ठीक है, वड्याइयां, गावे को जापै दिसै दूर। ठीक है, गावे को बाद अची वेंदो, गावे को वापसी, वेखै हाज़रा हज़ूर को बाद विश्राम अची वियो, कथना कथी गॾु पढ़ो। ओके, कथना कथी विश्राम न आवे तोट। ठीक है, कथ कथ कथी हे गॾु पढ़ंदासीं, पर कथ 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 इहे सॼा जेके लफ़्ज़ अचनि था, कथ कथ कथी हे अलॻि पढ़बा। ठीक है, गॾु गॾु न पढ़ो,
अगरि ॻाल्हि ॻाल्हि पढ़ंदावे अदक मिस थी वेंदी इन्हनि ते। कथ कथ ईअं न पढ़ंदासीं, अगरि कथ कथ पढ़ूं त अदक मिस थी वेंदी, ठीकु आहे। इन जे करे कथ कथ कथी, कोटी कोट कोट, कोटी खां बाद विश्राम, कोट कोट बि सम्झो अदक सां गॾु ई उच्चारण थींदो। देंदा दे लहंदे थक पाहे, पंक्ति गॾु अचे थी, ठीकु आहे। जुगा जुगंतर खाई खाए, जुगंतर को बाद लॻाए छॾो। हुक्मी हुकम चलाए राह, नानक विश्राम विकसय वे परवाह। साचा साहिब साच नाए, ठीकु आहे। साचा साहिब को बाद विश्राम, साच नाए, ठीकु आहे। नाए न पढ़ंदासीं, नाए माना इनखे नासकी न पढ़ंदासीं, इन तरीक़े सां न पढ़ंदासीं, ठीकु आहे। रीज़न छो ॿुधायांव थो अॻियों। 6 पौड़ी में, हाँ 6 पौड़ी में क्लियर थी वेंदो इहो, नाए छो न पढ़ंदासीं, छोकी बल्कि 6 पौड़ी में अचे थो, हिकिड़ी ॿी पौड़ी में नाए लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो, उहो स्नान लाइ इस्तेमालु थिए थो, ठीकु आहे। नाए स्नान थी वेंदो, नाए नाम लाइ थिए थो, ठीकु आहे। SRM आहे, देखो नाए। साचा साहिब विश्राम अचियो, साच नाए विश्राम, ठीकु आहे। वैसे भी पंक्ति पूरी थिए थी। बाख्या भाव अपार, ठीकु आहे। बाख्या भाव को बाद विश्राम अचे थो, बाख्या भाव अपार। आखें हल्को विश्राम, मंगें अलग अलग लफ्ज़ आहिनि, आखें मंगें नाए पढ़ो, आखें मंगें अलग अलग लफ्ज़ आहिनि, बेशक विश्राम लॻाए छॾो हिते बि, आखें। और ये लफ्ज़ नासकी में अचनि था, 4th पौड़ी हले थी असांजी, ठीकु आहे। वही नासकी में है। हाँ, आँखें मंगे हैं, आखें मंगें, प्लूरल में खणंदो आहे। कुछ जगहनि ते हाई सियारी भी सिंगुलर फॉर्म में अचे थी, पर मोस्ट ऑफ द टाइम प्लूरल आहे, ठीकु आहे। आखें मंगें, देह देह, इनखे देहे देहे नाए पढ़णो, इनजी उच्चारण था सम्झो हाई मुक्ता सां थींदी, सियारी उच्चार बि न, ठीकु आहे। माना देह अगरि पढ़ूं था ग़लति उच्चारण आहे, देह पढ़ियो वेंदो, देह ग़लति उच्चारण आहे, देह पढ़ियो वेंदो। आखें मंगें, छो देह पढ़ियो वेंदो? देह छो न पढ़ंदासीं? मेल जी अंकुर अगर मेल जी अंकुर काथे भी न हूंदी आहे, माना अहिड़े हिसाब सां कुझु मेल जी अंकुर हूंदी आहे जाते काथे, ऐं माना वैसे स्त्रीलिंग आहे मेल वर्ड, उनमें न लॻणु खपे अंकुर, पर माना कुझु वर्ड अहिड़ा आहिनि जंहिंमें लॻंदी आहे, त इन हिसाब सां बि कोई वर्ड अहिड़ा हूंदा आहिनि जेके ईअं ई पढ़िबा आहिनि इन स्वरूप में। त देह हिकिड़ो वर्ड आहे, जीअं उनखे मिटी बि चवंदा आहिनि, कोई देही कोई देही। गुरबाणी में जेके क्रिया वारा लफ़्ज़ आहिनि न, उन्हनि जे आख़िरी अखर खे सियारी लॻाई वेंदी आहे उन्हनि खे क्रिया ॿुधाइण लाइ। जीअं देह अचे थो, ओहो अचे थो, ठीकु आहे। इहे क्रिया वारा लफ़्ज़ आहिनि, सियारी सिर्फ़ु इन जे लाइ लॻल आहे, इन्हनि खे क्रिया ॿुधाइण लाइ, उच्चारण लाइ न, ठीकु आहे। सिंपल संबंध न, सिर्फ़ु इहो लफ़्ज़ क्रिया आहे इहो ॿुधाइण लाइ, ठीकु आहे। इहो लफ़्ज़ क्रिया वारी कैटेगरी रखे थो इहो ॿुधाइण लाइ। पोइ देह न पढ़ंदासीं, देह कोई रियलिटी में वर्ड हूंदो ई न आहे, सही आहे। देह लफ़्ज़ हूंदो आहे, माना ॾियण जी ॻाल्हि थिए थी। देह देह उच्चारण ॿिन्हिनि जी बिल्कुलु सेम आहे, चाहे देही जी ॻाल्हि थिए बेशक हिन जी ॻाल्हि थिए, उच्चारण बिल्कुलु सेम आहे, पर निशानी ॾिनल आहे जंहिंसां क्लियर थी वेंदो आहे कि भाई लफ़्ज़ जेको आहे क्रिया आहे या नाउन आहे। हालांकि
जीअं असां हुते पढ़ियोसीं न, गावे को जापे जिससे दूर न, बल्कि मथे अचे थो, गावे को ताण होवे किसे ताण, गावे को दात जाने निशान, गावे को गुण वड्याइयां चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तन खे मुक्ता स्वरूप में अची वियो, खे माना मिट्टी, ठीक आहे, गावे को जी लय फिर दे। हाणे इते देह बि ॾियण जी ॻाल्हि थिए थी, पर हिते मुक्ता स्वरूप में इन जे करे आयो आहे। प्रोफेसर साहिब सिंह जी किताब में माना जेको दर्पण आहे गुरु ग्रंथ साहिब जी जो, उनमें बक़ाइदा हुननि मेंशन कयो आहे कि इते देह आहे त क्रिया ई, क्रिया आहे उते, पर पोइतों वारो स्वरूप जेको अचे थो न, लामा वारो मुक्ता वारो, हुन स्वरूप खे मेंटेन करण लाइ हिते जेको आहे देह इन स्वरूप में लिखियो वियो आहे। कुझु इन तरीक़े जी हुननि जी व्याख्या हुई, ठीकु आहे। पोइ बि तव्हां वापसी हुननि खे, हा बिल्कुलु, पोइट्री में जीअं कंदा आहिनि मेंटेन करण लाइ, पोइतों वारी लाइन सां मेंटेन करण लाइ, ठीकु आहे, बिल्कुलु। साचा साहिब साच नाए बाख्या पाओ अपार, आखें मंगे देह दे दात करे, करे कराए ना लावाएं, है ना, दात करे दातार, दतार ना, ठीक है, दातार कना उच्चारण थींदी सही तरीके सां, दात करे दातार, आखें मंगे देह दे दात करे को बाद विश्राम दातार, फेर के अगे रखी है, ठीक है, फेर के हिंदी वाले इन्हनि जो न सम्झ में न ईंदो आहे त काथे असांखे इनखे पप्पो उच्चारण खपे ऐं काथे असांखे इनखे पप्पो, वैसे माना जीअं असां पप्पो पढ़ंदा आहियूं त उनजो असां वैसे उच्चारण सिखियोसीं पप्पो, लेकिन इनमें वाणी व्याकरण में तव्हां सिखायो पप्पा जेको आहे, हा बिल्कुलु, इन्हनि ॿिन्हिनि में न सम्झ में न ईंदो आहे, अञा बि काफ़ी जॻहनि ते त असां इनखे हिते पप्पो पढ़ूं या पप्पो पढ़ूं। हाणे ॻाल्हि सम्झो, पंजाबी अनुसार इहो आहे फेर, पंजाबी अनुसार फेर न आहे, पंजाबी अनुसार फेर ई आहे, पर उहो ई हिकु ॻाल्हि अचे थी वापसी कल्चर वारी, ठीकु आहे। हाणे कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके ॿिन्हिनि स्वरूपनि में सही आहिनि। मिसाल जे तौर ते कई रीजन्स में जात चयो वेंदो आहे, कई रीजन्स में ज़ात चयो वेंदो आहे। पोइ गुरबाणी में अगरि असां ज़ात बि पढ़ूं था ओके आहे, जात बि पढ़ूं था ओके आहे। खसम विसारे ते कम जात या पोइ कम ज़ात, ॿई सेम आहिनि, कोई फ़र्क़ु न पवंदो, ठीकु आहे, छोकी जाती बि इस्तेमालु थींदो आहे, ज़ाती बि इस्तेमालु थींदो आहे, सही आहे, कल्चर और रीजन्स जे मुताबिक़, ठीकु आहे। फेर बि पढ़ी सघूं था, फेर बि पढ़ी सघूं था, पर कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके जाई में अगरि उन्हनि जो उच्चारण था उन मुताबिक़ नथा करूं त उहे डिफरेंस रखनि था। मिसाल जे तौर ते दरगाह, ठीकु आहे, हालांकि हाए जी उच्चारण असां पढ़ी आहे कि हाए पोइतों वारे अखर जी दिलामा बणी करे उच्चारण थींदो आहे, ठीकु आहे, पर उते दरगाह इन जे करे पढ़ूं था, दरगाह न पढ़ंदासीं, उहो फारसी भाषा जो लफ़्ज़ आहे। दरगाह पढ़बो, गुरबाणी में फारसी वारा जेके हाए स्वरूप में दर्ज आहिनि उहे अदक जे स्वरूप में उच्चारण थींदा आहिनि। महत थी वियो, दरगाह थी वियो, अल्लाह थी वियो, ठीकु आहे, इहे फारसी जा लफ़्ज़ आहिनि और इहे अदक जे स्वरूप में उच्चारण थींदा आहिनि, माना हाउ खां पहले अदक लॻिजी वेंदी आहे। बेशक दरगाह पढ़ंदासीं, दरगाह पढ़ंदासीं, न उच्चारण न थींदी, ख़ैर ठीकु आहे। आखें मंगें देह देह दात करे करे कराए ना करे दात तार, पाण ॾे स्पेलिंग लिखी वठो, छोकी अञा ताईं तव्हां सभई जेको आहे मिस्टेक्स करो था, करे ई वाई लिखी छॾो पाण ॾे, और जेकी स्पेलिंग लिखो था उन ते ईअं लाइन हणी छॾो ताकी क्लियर थी वञे तव्हांखे। फेर के अॻे रखी है, ईअं या विश्राम, विश्राम कीअं लॻल आहे, फेर के अॻे रखी है, ग़लति आहे, फेर के अॻे रखी है, हा। गुरबाणी सर्चर में तव्हांखे गुरबाणी हुनजे अनुसार न मिलंदी, कंहिं में SRM में लिखियल आहे, लिखो हो उन्हनि जो पाठ हलाओ, यूट्यूब अथो नेट कें इंडिया।
कंफर्म करे वठो ताकि पाण अॻियां हलूं बहितर तरीक़े सां। नेट आई कंहिंदी कंहिंदी बि न आहे? फिर के अगे रखी है, फिर के भी ओके आहे, गलत न आहे, ठीकु आहे, पर पोइ बि कंफर्म करे वठो, पर फिर के गलत न आहे, ठीकु आहे। फिर के अगे रखी है जित दिसै दरबार, ठीकु आहे। मोहो रखी है, हाँ दिलामा उच्चारण थिए थी न, रखी है सभिनी खे क्लियर आहे या उच्चार करे वठो। संध्या सां गॾु केरु वेठी आहे? अनमोल, तव्हां उच्चारण करो। फिर के अगे रखी है, सही आहे, ओके आहे, रखी है। जित दिसै दरबार, दिसै को बाद विश्राम ईंदो वे, मोहो, ठीकु आहे, मोहो। हिन लफ़्ज़ सां गॾु बसि यादि रखो कि हल्की सी बिंदी उच्चारण थींदी, ठीकु आहे। मोहो, मोहो के बोलण बोलिए, मोहो के बोलण बोलिए, फिर के अगे रखी है, हाँ फिर को बाद विश्राम लग दो है, फिर के अगे रखी है जित दिसै दरबार, छोकि वो पंक्ति कनेक्ट थी ना, मोहो के बोलण बोली है, ठीक है, मोहो के नहीं दो, मोहो के बोलण बोली है जित सुन तरे प्यार, सही है। फिर को पो विश्राम लग दो वे, फिर के अगे रखी है जित दिसै दरबार, मोहो के बोलण बोली है जित सुन तरे प्यार, ठीक है, मोहो के बोलण बोली है, बोलिए को बाद विश्राम, जित सुन धरे प्यार, जित सुन धरे काथे उते लगल आहे, हाँ हाँ बिल्कुल सवाल है यो। ॾिठो वे फेर के काथे आहे विश्राम, मोहो के बोलण बोली है जित सुन धरे प्यार, जित दिसै दरबार, जित दिसै को बाद, दिसै को बाद विश्राम, मोहो, मोहो को बाद विश्राम, ठीक है। हे लगल कनोड़ो आ, ठीक आहे, इहा ॻाल्हि तव्हांखे क्लियर करे छॾां थो, लगल कनोड़ो आहे पर इहो ओड़े जे स्वरूप में उच्चारण थींदो, छो कि हथ लिखत बीड़ में कुझु हिन तरीक़े सां लिखियो वियो आहे, ठीकु आहे। तॾहिं प्रिंटेड बीड़ तयारु थी आहे त हे ओड़े और टीपी खे गॾु सम्झी करे कनोड़ो सम्झो बणाए छॾियो अथनि, ठीकु आहे, माना थोरो गॾिजी करे लिखी छॾियो अथनि, हालांकि हे ओड़ो आहे और हथ लिखत बीड़ में टीपी लॻल आहे, कुझु जॻह ते टीपी तव्हांखे मिलंदी, कुझु जॻह ते बिंदी मिलंदी, ठीकु आहे, हथ लिखत बीड़ में, इन जे करे मोहो पढ़ंदासीं, सही आहे। मोहो के बोलण बोली है, बोलिए को बाद विश्राम, जित सुन तरे प्यार, अमृत वेला, अमृत वेले को बाद विश्राम, अमृत वेला फिर को बाद, ठीक है। अमृत, अमृत ना अमृत, अमृत, अमृत वेला सच नाओ, ठीक है, अमृत वेला को बाद विश्राम, सच नाओ, वड्याई विचार विचारना, ठीक है, विचार ॿियारी सही तरीक़े सां उच्चारण करो और ॿियारी खे तव्हां ओपनली उच्चार करे सघंदा हो, ठीकु आहे। विचार, वड्याई विचार, कर्मी आवे कपड़ा, कपड़ा को बाद विश्राम, कर्मी आवे कपड़ा, नदरी मोख द्वार, नानक, एवै भी पढ़ी सकदा हो, एवै भी पढ़ी सकदा हो, ठीक है, ॿई उच्चारण थी सकते। नानक एवै जानिए सब आपे, आपे ना आपे, सच्चियार,
सब आप पे को बाद विश्राम, सब आप पे सच्चार, या बेशक विश्राम न लगा होते, सब आप पे सच्चार। नानक एवं जानिए को बाद विश्राम, सब आप पे सच्चार। ठीक है, अनमोल उच्चारण करो साचा साहब को, शुरू को। साचा साहेब साच नाही नाई नाए आख्या भाव अपार, आंखें मंगे आँखें मंगे, आंखें मंगे मंगे आँखें दे दात करे दातार, पैर के आगे रखिए जित दिसे दरबार, मोह के बोलन बोलिए एक सौंदर्य प्यार, अमृत वेला अमृत अमृत वेला संजनाओ वड्याई विचार, करनी आवे कपड़ा नदी मोख द्वार, नानक एवे जानिए सब आपे सच्चार। ठीक है रवीना। साचा साहिब साच नाए व्याख्या पाओ अपार, आंखें हैं मंगे हैं दे दात करे दातार, दात करे दातार, पैर फिर ना पैर फिर लामा फिर पढ़ो जी कोई सी लगे वे। फिर के आगे रखिए जित दिसै दरबार, मोह के बोलन बोलिए जित सुन धरे प्यार, अमृत वेला सच नाओ वड्याई विचार, कर्मी आवे कपड़ा नदरी मोख द्वार, नानक एवं जानिए सब आपे सच्चार, सब आपे सच्चार। आप पे सच्चार। प्राची फिर ना दिलामा उच्चारण थे पई। साचा साहिब साच नाए आख्या भाव अपार, आंखें मंगे दे दात करे दातार, पैर के आगे आँखें मंगे दे दात करे दातार, अगते पैर के आगे रखिए जित दिसे दरबार, मोह के बोलन बोलिए जित सुन धरे प्यार, अमृत वेला सच नाव वड्याई विचार, करनी आवे कपड़ा नगरी मोख द्वार, नानक एवं जानिए सब आपे सच्चार। थोड़ा विश्राम घटे चंदा, सही है, नोट कया तो विश्राम काते चंदा। ठीक है छो अच्छा हे मोबाइल वर्जन पुरानो अपडेट करो, ॾिसो छा पता अची वञे। ठीक है, अपडेट करो एप्लीकेशन के, पॉसिबल अची वञे। पर गुरबाणी सर्चर में पोइ बि कुछ जगह ते तव्हांखे प्रॉपर अकॉर्डिंग टू व्याकरण जे विश्राम न मिलंदा। ठीक है, इन जे करे तव्हांखे व्याकरण जी ॼाण हुजणी खपे, तव्हांखे पाण ख़बर पवंदी किथे विश्राम लॻंदा। सही आहे। भैया ये ना है जो लाखना में असांखे पढ़ाईंदा आहिनि सॼी लाखना पढ़ी वेंदा आहियूं त असांजी प्रोनाउंसिएशन थी वेंदी आहे। असांखे जपजी साहिब तव्हां पढ़ाए वञो था ॿिया पाठ त वरी उनका न समझ आई। जो तव्हां असांखे लाखना जी बेसिक पढ़ाओ जी, हाणे लावा में ही मिस्टेक करूं था। लाखना बाक़ी तकरीबन क्लियर आहिनि न। विश्राम जी असांखे समझ अची वञे, लाखना में कोई अहिड़ो स्टेप आहे जीअं असांखे विश्राम हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां इहो चओ था कि जॾहिं असां जपजी साहिब पढ़ूं था उन में असांखे प्रोनाउंसिएशन ख़बर पए। असल में तरीक़ो ई इहो ई आहे कि जॾहिं असां ॿार खे माना कोई बि जॾहिं नयो गुरमुखी सिखण वारो गुरमुखी पढ़ंदो आहे और वञी करे नितनेम ताईं पहुचंदो आहे त हुनखे उन टाइम संध्या जी लोड़ हूंदी आहे। उनखे उन टाइम उन वक़्तु जेको आहे बाक़ाइदा हर लफ़्ज़ जी उच्चारण सिखाई वेंदी आहे ॿाहिरि मुल्कनि में। हाणे लिखियलु हिकु ऊड़ो हूंदो आहे, पोइ बि ॿार खे असां हिकु ओंकार पढ़ाईंदा आहियूं न, पोइ पढ़ंदो आहे न,
जीअं असां पढ़ूं था हाणे असां इहो अगरि सोचूं की भाई हे वञी करे पहले व्याकरण सिखे पोइ अची करे वापसी जेको आहे उच्चारण सिखे, हाल फ़िलहाल जीअं पढ़े थो उहो ई पढ़णु ॾेसि, पोइ असां हुनजो उच्चारण बिगाड़े छॾंदासीं। खां बहितर सुठी ॻाल्हि इहा आहे कि जीअं गुरबाणी व्याकरण अगरि असां उच्चारण सिखी चुकिया आहियूं, ठीकु आहे, गुरबाणी व्याकरण बि सिखियाऊं, उच्चारण बि सिखी आहे, पोइ अॻिते ॿार खे बि उन हिसाब सां हिकु हिकु लफ़्ज़ ते रुकाव ॿुधाए करे, लफ़्ज़नि जो उच्चारण ॿुधाए करे उन हिसाब सां सिखूं। अच्छा, ॿियो कोई उच्चारण कंदो? कंहिंखो करूं? तनवीर करे, सही आहे। साचा साहिब साच नाए बाख्या वाव अपार, बाख्या न बाख्या, बाख्या वाव अपार, आंखें मंगे देख देख दांत आँखें आंखें मंगे वापसी आंखें मंगे नहीं, नास्ते का नासकी। आंखें मंगे। हाँ ॾिसो तव्हां छा उच्चार करो था, ॿुधो तव्हां इहो उच्चारण करो था, तव्हां हे उच्चार करो था, लफ़्ज़ आहे मंगे मंगे, आँखें मंगे, मंगे हाँ आंखें मंगे मंगे ना मंगे, मंगे मंग हैं मंगे। वाहिगुरु जी। देख देख देह देह देख देख दाद करे दादार, पैर के आगे रखिए जित दिसे दरबार, मोह के बोलन बोलिए जित सुन दरे प्यार, अमृत वेला सच नाव वडियाई विचार, कर्मी आवे कपड़ा 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 Singular. कर्मी आवे कपड़ा नदरी मोह द्वार, नानक एवे जानिए सब आपे सचिया। सब आपे सच है, ठीक है। एवे एवे भाई हो क्या, तव्हां जॾहिं उच्चारण करो पिया तव्हां चओ पिया आँखें मंगे, ई न आँखें मंगे, सिंपली, ठीकु आहे, हैं न आँखें मंगे, ठीकु आहे, सिंपल उच्चारण थींदी। हे सही क्लियर आहे? आहिनि 15 मिंट आहिनि, 3:30 में फिस पौड़ी, ठीकु आहे। हिकु दफ़ा इहा मां उच्चारण करे वठां, चौथी तव्हांखे क्लियर थी वेंदो, ठीकु आहे। साचा साहिब साच नाए बाख्या भाव अपार, आँखें मंगें देह देह दात करे दातार, फिर के अगे रखिए जित दिसै दरबार, मुँहों के बोलन बोलिए जित सुन तरे प्यार, अमृत वेला सच नाव वड्याई विचार, कर्मी आवे कपड़ा नदरी मोख द्वार, नदरी के बाद हल्को सो विश्राम इंदो वे, नदरी मोख द्वार, नानक एवं जानिए सब आपे सच्चार, सच्चार, ठीक है, चच्चे ते स्यारी, सच्चार। सरगम फिर पौड़ी पढ़ो। थाप्या न जाए कीता न होए, आपे आप निरंजन सोए, जिनसे व्या तिन पाया मान, नानक गाविए गुणी निदान, गाविए सुनिए मन रखिए भाव, दुख पर हर सुख घर ले जाए, गुरुमुख नादम गुरुमुख वेदम, गुरुमुख रया समाई, गुरु ईसर गुरु गोरख ब्रह्मा, गुरु पार्वती माए, जे हो जाना आखा नाही, कहना कथन न जाए, गुरां हिक देह बुझाई, सबना जिया का एक दाता, सो में विसर न जाए। तव्हां ॿियारी खे सियारी छो पढ़ो था काफ़ी जॻहनि ते? पोइ इहो सही करे थींदो सिस्टम, ठीकु आहे। भैया कवर करवायो आहे इहो इहा शइ, विकी भैया? ठीकु आहे। दीदी असां सभिनी जा जेको आहे न, हे कोयटा मां आहिनि, माना इहे ॿई हाँ कोयटा जा आहिनि इहे, त असांजा उस्ताद सेम ई आहिनि, हिकु ई उस्ताद आहिनि जिन मूंखे बि सेखारी आहे तक़रीबन गुरबाणी और गुरबाणी सम्झर, और इन्हनि जा बि उस्ताद उहे आहिनि, विकी कुमार नालो अथनि, कोयटा में हूंदा आहिनि। चलो इन्हनि जी ना पुराणी आहे, पर विकी मां इहो चए न, विकी भैया मूं ते काफ़ी ध्यानु ॾिनो हुयो हुन वक़्त में, मां हुननि वटि ई पढ़ियो आहियां, बिल्कुलु। असल मां ते काफ़ी ध्यानु ॾिनो ने, अगरि मां अॻिते थियो बि आहियां त उन्हनि जी बदौलत थियो आहे, मां चई सघंदो आहियां। उन्हनि छा काफ़ी महिनत कई आहे मूं ते,
गुरु महाराज जी कृपा हुई, वरी उन्हनि जी कृपा चई सघंदो आहियां, उन्हनि जी आसीस हुई। ख़ैर अॻिते हलूं था, ठीकु आहे। थापिया न जाए कीता न होए, थापिया, ठीकु आहे, न जाए थोरो सो अलॻि करे पढ़ो, ठीकु आहे। थापिया न जाए कीता न होए, कीता बि अलॻि सां न होए, ठीकु आहे। छोकी ॻाल्हि थिए थी रब जी स्थापना नाहे थींदी, रब खे कोई बणाए नाहे सघंदो, कीता न होए, ठीकु आहे। त अलॻि अलॻि उहा सेंस फील अचे पाण खे पढ़ंदे वक़्तु, ठीकु आहे। थापिया न जाए कीता न होए, आपे आप न, छोकी असां पोइतों जीअं पंक्ति पढ़े अचूं था न, पोइ हिते थोरो दिलावा थी सघंदो आहे प्रोनाउंस पाण को थी वञे, पर यादि रखो लावा लॻल आहे। थापिया न जाए कीता न होए, आपे आप निरंजन सोए। विश्राम काथे काथे लगन था, थापिया को बाद माइनर विश्राम, हल्को विश्राम, न जाए, जाए को बाद विश्राम, कीता को पोइ हल्को विश्राम, पोइ ना जाए, वैसे भी पंक्ति खत्म थी थी। आपे आप को बाद विश्राम, निरंजन सोए, आपे आप निरंजन सोए। जिन सेवया, सेवया, ठीक है, जिन सेवया तिन पाया मान, नानक नानक ते विश्राम, नानक पुकार रूप, ठीक है। नानक गाविये गुणी निधान, नानक को बाद भी विश्राम, गाविये ते भी हल्को स्टॉप लग दो, ठीक है। नानक गाविये गुणी निधान, पो गाविये अलग आ, सुनिए अलग आ, मन रखिए भाव गट पढ़ो, ठीक है। गाविये सुनिए मन रखिए पाओ, दुख पर हर विश्राम, दुख पर हर, सुख घर ले जाए, ले दिलावा लगला जेतरो मुखे याद है, ठीक है। दुख पर हर सुख घर ले जाए, गुरमुख ना दंग, टीपी जेको आ नंगे जे स्वरूप में उच्चारण थींदी, नन्हे जे स्वरूप में उच्चारण न थींदी, नादन न पढ़दा से नादंग, ठीक है। नंगो नादंग, गुरमुख नादंग, गुरमुख वेदंग, वेदंग वैदंग ना, वेदंग लावा, गुरमुख नादंग, गुरमुख वेदंग, गुरमुख रया समाई, हेटरई गाॾींदा, गुरमुख नादंग अलॻि थी वियो, गुरमुख वेदंग अलॻि थी वियो, गुरमुख रहिया समाई, रहिया, ठीकु आहे। रहिया ना, असां पढ़ंदा आहियूं रेहा, रेहा ना, रहिया, गुरमुख रहिया समाई, रहिया, यही वारो, हाँ ॾिसो यही वारो असांखे प्रोनाउंसिएशन सुणाई ॾींदी आहे, ठीकु आहे। अहिड़ा माना इहा लफ़्ज़नि जी पाण चई सघंदा आहियूं, लफ़्ज़नि में इहो हाणे लिखत स्वरूप ॿियो कुझु हूंदो आहे लफ़्ज़नि जो, पर प्रोनाउंसिएशन हुनजी ॿिए कंहिं अखर वारी मिलंदी आहे कई वारी, ठीकु आहे। त इहो नॉर्मली थींदो आहे, जीअं जाए पढ़ंदा आहियूं, हाणे गुरबाणी में पढ़ंदा आहियूं खाए, ठीकु आहे। हे लिखत स्वरूप आहे, उच्चारण बेशक अहिड़ी लावा थींदी आहे, पर लिखत स्वरूप अहिड़ी सियारी सां गॾु आहे, लफ़्ज़ जी पहचान अहिड़ी सियारी सां आहे, या पोइ जीअं रहे आहे पहचान यही सां न आहे, पहचान अहिड़े सां आहे, अहिड़े कना सां आहे, ठीकु आहे। इन जे करे उच्चारण जिन तरीक़े सां इहो सम्झो या अहिड़ो सम्झो, ॻाल्हि हिकु ई आहे। वैसे यही जी पूरी उच्चारणता बि जॾहिं पाण काउंट कंदा आहियूं, यही खे पाण जॾहिं कन्वर्ट कंदा आहियूं लिखत स्वरूप में, त उनजी उच्चारण ईअं वञी करे बीहंदी आहे, या ठीकु आहे। लिखत स्वरूप में अगरि यही खे कन्वर्ट करूं त हिन तरीक़े सां लिखियो वेंदो आहे। गुरमुख नादंग, गुरमुख वेदंग, गुरमुख रया समाई, रहिया, ठीकु आहे। वापसी रिपीट करां तो, रहा ना, रहिया समाई, इहो हुते बि अचे पियो, कहया पांडे पोइतों लफ़्ज़ अचे पियो, ठीकु आहे। कहया रहिया, गुरमुख रया समाई, गुर ईश्वर शशो, ठीकु आहे। गुर ईश्वर, गुर गोरख, ब्रह्मा गुर, ठीकु आहे। विश्राम काथे लगदो, गुर को बाद लगदो, ब्रह्मा को बाद न लगदो विश्राम। माना जो अगर असां इन तरीक़े सां पढ़ूं, गुर ईश्वर, हिते ग़लति लॻल आहे, इहो मां चवां पियो, हिते जेको आहे कहिड़ा ज्ञानी, गुर ईश्वर, गुर गोरख, ब्रह्मा न थींदो न, थी सघंदो
भुलिजी वई न मां पाण हैरान थी करो मां इन्हनि जी पई आहे रिकॉर्डिंग पई आहे, मां ॿुधमि वञी करे वापसी ॾिसंदमि, पर ग़लति आहे। सही नथो थिए, हाँ, मां पाण नोटिस कयमि बिल्कुलु। सही नथो थिए इहो विषय। गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई। ठीक आहे, गुर को बाद विश्राम रख दो। गुर ईश्वर, अच्छा बर्मा ना ब्रह्मा इहो लफ़्ज़ उच्चारण थींदो। पुछो रारो पैर में न आहे, लिखियल लफ़्ज़ इन्ही तरीक़े सां आहे, लफ़्ज़ इन तरीक़े सां लिखियल आहे, हा न। लिखत बीड़ जॾहिं तव्हां ॾिसां न तव्हांखे हे लफ़्ज़ ईअं नज़र ईंदो, हे हाउ खे ररो सम्झो वियो आहे। हिकु ॻाल्हि, हाउ खे छा सम्झो वियो आहे? ररो। ठीकु आहे, और पहिरीं ररो मिस थी वियो आहे, छोकी लिखत भीड़ जेके आहे न उनमें काफ़ी लाइट राइटिंग आहे, कुझु जॻह ते लाइट राइटिंग मेंशन थियल आहे, हल्की हल्की राइटिंग आहे, त कुझु जॻह ते इहे थोरी घणियूं। असल में ब्रह्मा जो स्वरूप आहे इहो, ठीकु आहे, रियल स्वरूप आहे, हे न बर्मा लफ़्ज़ न हूंदो आहे, ब्रह्मा। गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई। ठीकु आहे, हे सिंह क्लियर आहे? जे हाँ जाना आखा नाही कहना कथन न जाई। ठीकु आहे, अच्छा हे जेके मां प्रिंटिंग वारी ॻाल्हियूं ॿुधावां थो न, छोकी वीडियो रिकॉर्डेड वापसी पोस्ट बि थींदी, इहा ॻाल्हि मां क्लियर करे वठां। ठीकु आहे, कोई ॻाल्हि खे हेठि मथे न सम्झे। प्रिंटेड बीड़ जेकी बाणी जी आहे, गुरबाणी माना गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जी प्रिंटेड बीड़ जेकी आहे उहा अंग्रेज़नि तयारु कई हुई सभ खां पहले। ठीकु आहे, अंग्रेज़नि जॾहिं तयारु कई, कुझु ग्रंथी जेके हुआ, कुझु जेके सरदार हुआ, उन्हनि जेको आहे प्रूफ रीडिंग बाक़ाइदा कई, पर प्रूफ रीडिंग में बि कुझु जॻह ते अञा बि इहे शयूं मिस थी वियूं। बाक़ाइदा हिन वक़्तु जेको आहे वापसी जेको आहे गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जी वापसी जेको आहे प्रूफ रीडिंग कई थी वञे, हथ लिखत बीड़ को गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जेको आहे प्रिंटेड बीड़ कंपेयर करे, जेके जेके लफ़्ज़ मिस थिया आहिनि, किथे औंकड़ हल्की सी मिस थी वई आहे, माना हथ लिखत में किथे नज़र न आयो आहे। ठीकु आहे, और प्रिंटेड में प्रिंट थी चुकियो आहे, त इन जे करे इहा शइ हाणे वापसी जेको आहे हिकु माना तयारु कई वञे थी। वापसी हिन ते ध्यानु ॾिनो वञे थो। ॿाहिरि जा जेके आहिनि सिख कम्यूनिटीज़, उहे हिन ते बाक़ाइदा फोकस बि करनि था। प्रिंटेड बीड़ वापसी सम्झो गुरु ग्रंथ साहिब जी वापसी रिकरेक्शन थिए थी, जेके जेके मिस्टेक्स आहिनि, माइनर मिस्टेक्स चई सघंदा आहियूं। प्रिंटेड में जेके मिस्टेक्स थियूं, ठीकु आहे, हथ लिखत बीड़ को कॉपी करे दे, जेके प्रिंटेड में इहे माइनर मिस्टेक, ब्रह्मा थी वियो, पाण हिते नोट कयोसीं, मोहों गॾिजी वियो। ठीकु आहे, इहे माइनर मिस्टेक। ख़ैर ॿी बि खोड़ ॻाल्हियूं आहिनि, पर जेके हाल फ़िलहाल तव्हां लाइ मथो ज़रूरी हो उहे मां ॿुधायांव थो। ठीकु आहे, त इन जे करे जेको आहे वापसी हिन ते कमु थिए थो, और हे लफ़्ज़ असल स्वरूप इन लफ़्ज़ जो जेको आहे ब्रह्मा आहे, बर्मा न आहे। ठीकु आहे, हथ लिखत बीड़ तव्हां गूगल ते तव्हांखे मिली वेंदी हथ लिखत बीड़, उतो तव्हां डाउनलोड करे सघंदव। सही आहे, गुरु ग्रंथ साहिब जी महाराज जी हथ लिखत बीड़ जो PDF तव्हांखे कंप्लीट मिली वेंदो। बेशक तव्हां मोबाइल में उनमें चेकआउट करे सघंदा या पोइ कंपेयर करे सघंदा लफ़्ज़। गुरु ईश्वर गुरु गोरख ब्रह्मा गुरु पार्वती माई। जे हाँ गुरु गोरख से भी थोरो हल्को विश्राम, करम था। गुरु गोरख विश्राम, ब्रह्मा गुरु पोइ वरी विश्राम। गुरु ईश्वर माना गुरु ईश्वर, हाँ। गुरु गोरख माना अलग-अलग नाला था वठनि, वरी पार्वती माई। हाँ, माना गुरु ही ईश्वर आहे, गुरु ही गोरख आहे, और गुरु ही ब्रह्मा आहे। इन जी एक्सप्लेनेशन इन तरीक़े सां आहे। ठीकु आहे, जे हाँ जाना को बाद विश्राम, आखा नाही, आखा नासकी, जे हाउ न, हाँ जाना नासकी ईंदो। जे हाँ जाना आखा नाही कहना कथन न जाई। ठीकु आहे, कहना कथन न जाई, गुरा कहना छो कहना पढ़ूं था, हे दिलावा जे स्वरूप में उच्चारण थी वेंदो कहना। ठीकु आहे, कहना न कहना, कहना कथन
न जाई गुरा। गुरा को बाद लाजमी जेको आहे पुकार नानक गुरा। और हे काफ़ी ज़बरदस्त लगदो आहे पढ़दे वक़्तु पुकार कई वञे न, फील ईंदी आहे गुरबाणी पढ़दे वक़्तु, इमोशन फील थींदो आहे। गुरा पुकार करूं था, गुरा हिकु देह बुझाई, हिकिड़ी समझ बख़्श सभना जियां जियां। अच्छा गुरा ना नासकी न पढ़ंदासीं, हिनखे अगरि नासकी पढ़ियो वे हे बहुवचन थी वेंदो, ठीकु आहे। जे करे गुरा सिंगुलर आहे, सिंगुलर में ही उच्चारण कंदासीं गुरा गुरा ना, ठीकु आहे। गुरा ना गुरा हिकु देह बुझाई सभना सभना जियां जियां, हिते नासकी ईंदो वे जियां। सभना जियां का एक दाता, सभना जियां का एक दाता सो मैं विसर न जाई। सो का बाद भी है, सो का बाद भी है, सो मैं विसर न जाई। गजी करे पढ़ी सकता हूँ, एडो कोई नहीं। हाँ, सभना जियां का एक दाता सो मैं विसर न जाई, उनखे मां विसरी न वना, ठीकु आहे। हुनखे हुनखे सो हुनखे मैं विसर न जाई, सो मैं विसर न जाई। विश्राम इनजे करे भी लॻल आहे, सम्झो सो खे थोड़ो प्रेशराइज़ करे पढ़ो, सो मैं विसर न जाई, ठीकु आहे। हे भी सेंस बराबर भी ईंदो अगरि सेंस खे काउंट करूं, इमोशन खे काउंट करूं। गुरा एक देह बुझाई सभना जियां का एक दाता सो मैं विसर न जाई। सो मैं विसर न जाई भी हो क्या, सो मैं विसर न जाई भी कंहिंजो। हे गुरु जी हिकिड़ी समझ बख़्शो। गुरा एक देह बुझाई माना हिकिड़ी ॾे समझ, एक देह बुझाई सभना सभिनी जो लिविंग ऑर्गेनिज्म जो जेको एक दाता आहे, सभना जियां का एक दाता हुनखे मां कॾहिं विसराना, सो मैं विसर न जाई। ॿुधाओ छा ॿुधाई मां? मूंखे वो न विसरी वञे, उनखे मां न विसरी वञा, ई न मूंखे वो न विसरी वञे। हाँ ठीकु आहे, हा मूंखे उहो न विसरी वञा न, उनखे मां न विसरी वञा या मूंखे वो न विसरी वञे, अलॻि। सो मैं विसर न जाई अचे तो, हाँ सो मैं दिलावा काल ॿुधो, मैं अचे तो दिलावा स्वरूप में अगरि लावा स्वरूप में हुजा न पोइ इहो ऑपोजिट सेंस थिए आहे कि हुनखे मां न विसरी वञा, ठीकु आहे। सो इनी करे शायदि विश्राम लॻे तो, सो मैं विसर न जाई, बिल्कुलु सही चयो वे। सो ते इनी करे विश्राम लॻंदो ताकि सेंस बराबर बीहे। हाँ सो मैं विसर न जाई, हुनखे मां विसरी न वञा, हाँ उहो मूंखे विसरी न वञे, ठीकु आहे, बिल्कुलु उहो मूंखे विसरी न वञे, ठीकु आहे। सो खां बाद भी लॻंदो वे विश्राम, सो मैं विसर न जाई। क्लियर? वापसी थाप्या न जाए को बाद विश्राम कीता न होए, आपे आप विश्राम निरंजन सोए, जिन सेव्या विश्राम तिन पाया मान, नानक विश्राम गाविय हल्को विश्राम, गुणी निधान गाविय अलग, माना विश्राम अचियो सुनिए अलग, मन रखिए भाव दुख पर हर विश्राम, सुख घर ले जाए लेना, सुख घर ले जाए। गुरमुख नादंग को बाद विश्राम, गुरमुख वेदंग विश्राम, गुर रया गुरमुख नादंग गुरमुख वेदंग गुरमुख रया समाई, ठीक है। गुर ईश्वर विश्राम, गुर गोरख विश्राम, ब्रह्मा गुर विश्राम, पार्वती माई मायना। जे हाँ जाना आखा नाही, हाँ जाना को बाद विश्राम, आखा नाही कहना कथन न जाई, गुरा विश्राम एक देह बुझाई, सबना जियां का को बाद विश्राम लगाए छो, या का एक दाता गद भी करे सकदा हो।
सबना जियां का एक दाता सो मैं विसर न जाई। सो के बाद विश्राम, मैं विसर न जाई। क्लियर? केर पढ़ दो, संध्या ताम पढ़ो। थाप्या न जाए पिता न होए आपे आप निरंजन सोए जिन सेव्या तिन पाया मान नानक गाविए गुणी निदान गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख कर ले जाए गुरमुख नादं गुरमुख वेदं गुरमुख रहा समाई गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई जे हो जाना आखा नाही कहना कथन न जाई गुरा इक देह बुझाई सबना जिया का इक दाता सो मैं विसर न जाई। नादंग गंगो जेतिरा भी लफ़्ज़ अचनि था गंगे जे स्वरूप में उच्चारण थींदा। नादंग वेदंग, ठीकु आहे। तनवीर ॿियो केरु आहे? आखां सिर्फ़ ओके करो, ठीकु आहे। केरु पढ़ंदो, केरु पढ़ंदो? तव्हां पढ़ो। थाप्या न जाए कीता न होए आपे आप वापसी। थाप्या न जाए कीता न होए आपे आप निरंजन सोए जिन सेव्या तिन पाया मान नानक गाविए गुणी निदान गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख घर ले जाए गुरमुख नादं गुरमुख वेदं गुरमुख रहा समाई गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्म गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई जे हों जाना आखा नाही कहना कथन न जाई कहना कथन न जाई गुरा एक देह बुझाई सबना जिया का एक दाता सो मैं विसर न जाई। जबरदस्त। तनवीर थाप्या न जाई जाए कीता न होए आपे आप निरंजन सोए जिन सेव्या तिन पाया मान नानक गाविए गुणी निदान गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख घर ले जाए गुरमुख नादं गुरमुख वेदं गुरमुख रया समाई गुर ईश्वर गुर गोरख ब्रह्मा गुर पार्वती माई जे हव जाना जे हव जाना हव जाना आखा नाही जे हाँ जाना आखा नाही कहना कथन न जाई गुरा एक देह बुझाई सबना जिया का एक दाता सो मैं विसर न जाई। जबरदस्त। हाँ, सो ते विश्राम लो। ओके अनमोल। थाप्या न जाए कीता न होए आपे आप निरंजन सोए जिन सेव्या तिन पाया मान नानक गाविए गुणी निदान गाविए सुनिए मन रखिए भाव दुख पर हर सुख घर ले जाए गुरमुख नादं गुरमुख वेदं गुरमुख रया गुरमुख नादं नादंगा गंगो नादंग नादंग दद्दा दद्दू नंढी जी मां आवाज जे पाण पढ़दा आहियूं न दाल पढ़दा आहियूं न। इन निदान खे बि निधान खे बि निदान। हाँ, उहो थोरो हेठि मथे थियो। मूंखे उहो ई लॻे थो कि नादंग ई पढ़नि थियूं। नादंग धन न नंढी दद्दी ऐं वॾी दद्दी जी न आवाज उच्चारण कुझु चेंज थी लॻे। ॻाल्हि ॿुधो, जेकी पाण पीली सब्जी खाईंदा आहियूं, बल्कि पीली सब्जी न हूंदी आहे, छा हूंदी आहे? दाल चवंदा आहियूं पाण, ठीकु आहे। दाल सम्झो था न? दाल सम्झो था? दाल कीअं चवंदव? दाल चवंदव, दाल चवंदव, दाल चवंदव न? इहो उहो द, ठीकु आहे। गुरमुख नादंग
और जाथे निधान पढ़ूं था हो आहे धन, जेको पाण पैसे खे न चए न, दौलत खे, धन खे, उहो ध आहे। ठीकु आहे, निधान। गुरमुख नादंग, ददे जी जॾहिं तव्हां आवाज़ कढंदा वे न, तव्हांजी ज़ुबान ॾंदनि सां टकराईंदी। नादंग, नाद, दद्दा, द, दाल, हा, नाधन ना, नादंग, गंगो पढ़ो। हाँ सही है, पर ध को द करो। नाधंग, नादंग, हाँ सही है, नादंग, नादंग, ना, एक मिनट, हाँ एक मिनट, द, वापसी पढ़ो। हाँ सही है। गुरमुख नादंग, गुरमुख वेदंग, वेदंग, गंगो, गंगो, जे हाँ जाना, आखा नाही कहना कथन न जाई, बुरा एक दे बुझाई, सपना जिया का एक दाता, सो में विसर न जाई। सो मैं विसर न जाई। भैया दीदी भी सेवा ॻाल्हि ॿुधो, शेवा लफ़्ज़ नाहे, शेवा असां पाणी बणाए छॾियो आहे, लफ़्ज़ असल में सेवा ई आहे। ठीकु आहे, शेवा लफ़्ज़ न हूंदो आहे, या असांजे सिंधी कल्चर में बणाए छॾियो अथनि। सही आहे, बसि कंहिं हिकु ॿ चई छॾियो, बसि अॻिले खे कॉपी कयो। शेवा लफ़्ज़ आहे ई न, सेवा लफ़्ज़ आहे। ठीकु आहे, खोड़ लफ़्ज़ असां ईअं ठाहींदा वञूं था जेके एग्ज़िस्ट न कंदा आहिनि, बणी वञनि था उहे, पोइ रियल लफ़्ज़ ॿिया आहिनि असल में, जीअं सेवा आहे। ठीकु आहे, शेवा लफ़्ज़ हूंदो ई न। ज़ोर लफ़्ज़ ज़बरदस्ती छा चवंदा आहियूं, ज़बरदस्ती चवंदा आहियूं, ज़बरदस्ती चवंदा आहियूं, छा चवंदा आहियूं, ज़बरदस्ती चवंदा आहियूं न। जोर गुरबाणी में जॾहिं इस्तेमालु थींदो आहे न, जोर हथ जोड़ण लाइ इस्तेमालु थींदो आहे। जबर करे चवंदा आहिनि, उहो छा खे चवंदा आहिनि, उहो त मात्रा खे चवंदा आहिनि न। उहो जबर नथा चवनि न, हाँ। हे इंजो माना जबर ज़ोर वर्ड खे ई न जबर वाइज माना चइजंदो आहे न, जबर या जुल्म। जबर जुल्म, मां फर्स्ट टाइम ॿुधां थो। हा, बहरहाल ज़ोर तव्हांखे अगरि मां चवां भाई हे अलमारी पई आहे, छा चवंदमि, मूंखे ज़ोर ॾे, ज़ोर ॾे, ज़ोर ॾे न, ज़ोर त आहे ई न लफ़्ज़। ठीकु आहे, ज़ोर लफ़्ज़ एग्ज़िस्ट ई न कंदो। पहली ॻाल्हि, एग्ज़िस्ट करे थो गुरबाणी में, पर ज़ोर जेको आहे हथ जोड़ण लाइ इस्तेमालु थिए थो। ठीकु आहे, ज़ोर ओ सियारी जे स्वरूप में वरी अचे थो उहो लफ़्ज़। ज़ोर ज़बरदस्ती जी ॻाल्हि थिए थी न, ज़बरदस्ती जी, ताक़त जी ॻाल्हि थिए थी, हिते ज़ोर जी ॻाल्हि थिए थी, त ज़ोर ई उच्चारण कंदासीं। सही आहे। अच्छा, हिकु दफ़ा सभई ॿुधी वठो, या 5th पौड़ी जेको आहे उच्चारण करां थो, या पोइ शुरू खां उच्चारण करां थो। ठीकु आहे, हिकु ओंकार खां, ॿी न ॿुधाईंदमि, बसि लेट थी वई आहे, बसि 5 पौड़ीस। सुभाणे ॾिसूं था, क्लास रखंदासीं लाइ न। अच्छा, ॿुधी वठो। थापिया न जाए, कीता न होए, आपे आप निरंजन सोए, जिन सेवया तिन पाया मान, नानक गावियै गुणी निधान, गावियै सुनियै मन रखियै पाओ, दुख पर हर सुख घर ले जाए, गुरमुख नादंग, गुरमुख वेदंग, गुरमुख रया समाई, गुर ईश्वर गुर गोरख, ब्रह्मा गुर पार्वती माई, जे हाँ जाना आखा नाही, कहना कथन न जाई, गुरा एक देह बुझाई, सबना जिया का एक दाता, सो मैं विसर न जाई। क्लियर? ना, निधान, जिन सेविया तिन पाया मान, नानक गावियै गुणी निधान।
विषय वाइज पढ़ और असल में गलो थकी पियो आहे, थी सघंदो आहे इन जे करे थी वियो हुजे। सही आहे। सुभाणे टाइम ॿुधायो ट्यूशन